इन्हनि ॿिन्हिनि जूं घरवारियूं जॾहिं उन्हनि ईमान कोन आंदो इहे चारि शयुनि में कोन हुयूं त क़ुर करीम वज़ाहत सां फरमायो आहे त इन्हनि खे नुबूवत उन्हनि जी नबीअनि जी नुबूवत उन्हनि खे ख़ुदा जे अज़ाब खां बचाए न सघी। क़ुर करीम फरमायो ضرب الله مثلا للذين كفروا امرأة نوح وامرأة لوط كانتا تحت عبدين من عبادنا الصالحين فخانتاهما فلم يغنيا عنهما من الله شيئا وقيل ادخلا النار مع الداخلين। अल्लाह सही फरमातो नूह जी घरवारी लूत जी घरवारी ये नूह है लूत अलैहिस्सलाम मुझे प्यारनि ॿारनि मां हुआ। नबी खां वधीक केरु प्यारो थी सघे थो। मुंहिंजे प्यारनि ॿारनि जे निकाह में औरतूं हुयूं पर जॾहिं उन्हनि ईमान कोन हुई चारि उसूलनि में कोन हुआ त ख़ुदा जो अज़ाब जॾहिं आयो त नबी जी नुबूवत उन्हनि खे ख़ुदा जे अज़ाब खां बचाए न सघी। त मूं अर्ज़ु कयो त इंसान खे कामयाबी जे लाइ मदार चारि शयूं आहिनि। ऐं फ़िरौन जी घरवारी आसिया जे ईमान काफ़िर जे घर में आंदई मूसा अलैहिस्सलाम ते क़ुर उनजो ज़िक्र कयो। फरमायो वज़रब अल्लाहु मसलन लिल्लज़ीना आमनु इम्रात फ़िरऔन इज़ क़ालत रब्बि इब्नि ली इंदक बैतन फ़िल जन्नति व नज्जिनी मिन फ़िरऔन व अमलिही व नज्जिनी मिनल क़ौमिज़ ज़ालिमीन। फ़िरौन जी घरवारी काफ़िर जे घर में रही करे उन चारि उसूलनि में हुआ त उहा औरत कामयाब थी वई जन्नत जे। ईअं सभु हूरनि खां वधीक उनजो शान तो जो क़यामत जे ॾींहुं रसूलुल्लाह सल्लल्लाहु जे निकाह में ईंदी। ऐं दुनिया जे अंदरि को माण्हू चवे थो कंहिंजो हुस्न अल्लाह जे अज़ाब खां उनखे बचाए नथो सघे। इहे चारि शयूं न आहिनि का। हुस्न उनखे बचाए कोन सघंदो, रिश्तो ऐं नसब इंसान खे बचाए कोन सघंदो। नबी करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम चाचो अबू लहब जंहिंजो क़ुर में ज़िक्र आहे जंहिंजो नालो अब्दुल उज़्ज़ा हो पर अल्लाह ॿिन्ही करे हुनखे अबू लहब चयो त हुनजे मुंहं में एतिरो क़दुरु हुस्न हो जो बाहि जे शोलनि वांगुरु ॿरंदो पियो। इन करे हुनखे अबू लहब हुनजो जेको नालो हो इहो शिरकाणो नालो क़ुर खे छॾे ॾिनई, हुनजे लक़ब ज़िक्र कई। नबी जो चाचो यानी रिश्तो नबी सां चाचो लॻे पियो। हुस्न में वॾो परवर आहे पर ख़ुदा क़ुर खे छा थो चए तब्बत यदा अबी लहब व तब मा अगना अनहु मालुहु व मा कसब। अबू लहब जा ॿई हथ तलाक थी विया। किसो लंबो चौड़ो आहे। बहरहाल तव्हांजे साम्हूं इहा ॻाल्हि अर्ज़ु रखां थो त हुस्न अल्लाह जे अज़ाब खां माण्हुनि खे बचाए नथो सघे। ऐं ॿिए नंबर में माल औलाद इंसान के खुदा के अज़ाब का ही बचा न सकना, पकड़ कर न बचा सकना। ये चार उसूलन की जरूरत है। मानो जब मक्के शहर में मरा, मदीने शरीफ में मरा, क्या मदीने जे मरण जे करे जो या मक्के में रहण जे करे मानो जन्नत में वेंदो जा चरिया जायो जा। मक्के में वो मरे जो को चार उसूल में हुजन त पोइ जन्नती है। वो वाले कल्याण जे न ओला तरफा का सब मुकाम जंहिंजे को जेको धनी साईं कोन्हे उनमें जेकॾहिं पहलू त बि जन्नती आहे, तब वो जन्नती आहे। जेकॾहिं चार उसूल न आहिनि त भले जन्नतुल बकिया में रखियलु हुजे, भले जन्नतुल मौला मके जे ऐं न मुकाम में रखियलु हुजे, हरम शरीफ जे इर्द गिर्द में रखियलु हुजे, जेकॾहिं चार उसूलनि में न आहिनि त उहो माण्हू अल्लाह जे पकड़ खां बची नथो सघे। अबू जेल इहो मके जो हो कोन हो, मके जो हो न अबू जेल, अबू लहब मके जो हो। अबू जेल वॾो जेको सो माना ईअं सम्झो त मके जो सरदार हो। माण्हू वॾे हुजनि जे करे हुनखे चाचा चाचा चवंदा हुआ। नबी साईं जो चाचो कोन हो, इहे माण्हू वॾे माण्हू खे चाचा चवंदा आहिनि, चाचो चाचो चवंदा हुआ। पर उनखे इहो चाचो चाचो हुजण या सरदारी हुनखे ख़ुदा जे अज़ाब खां बचाए कोन सघी। छो हिन में चार उसूल कोन हुआ। न अबू लहब खे उनजो हुस्न बचाए सघियो, मके शहर में रहनि पिया, पर न
मदीने पाक जे अंदर जंहिंमें रसूलुल्लाह सल्लल्लाहु जो रोज़ो मुबारक है, जंहिंजे ॾिसण जे लाइ पूरी दुनिया इंतज़ार में आहे, परेशान आहे त मदीनो घुमां। हाँ, मदीने जे लाइ गज़ल, मदीने जा शान जे अंदर नातूं चवरायूं ईंदियूं आहिनि। मदीनो शरीफ़ एॾो अज़ीम शहर आहे जंहिंमें अल्लाह जे रसूल जो रोज़ो आहे, पर मदीनो शरीफ़ बि उन्हनि खे फ़ाइदो ॾींदो जंहिंमें इहे चार शयूं। मदीने में जेको सो मुनाफ़िक़ रहंदा हुआ, जिन ज़ाहिर में कलमो पढ़ियो, अंदर में इस्लाम जी मुखालिफ़त कई, छा उन्हनि खे मदीनो बचाईंदो? न। इल्लल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहाति व तवासौ बिल हक़्क़ि व तवासौ बिस सब्र। मुंहिंजा दोस्तो, उम्मत में मुख़्तलिफ़ तबक़ा आहिनि। हिक ज़िक्र अज़कार में नेकोकार माण्हू आहिनि, अल्लाह जा नेक बाना आहिनि, जंहिंजो ज़्यादातर वक़्तु ज़िक्र अज़कार में लॻे थो। हिकिड़ा ताजुद गुज़ार नेक बुज़ुर्ग इंसान जंहिंजी हर वक़्तु पेशानी अल्लाह जे अॻियां हूंदी आहे। हिकिड़ो जो ज़ोर तालीम ते आहे। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन आया मस्जिद नबवी में, हिकिड़ा ज़िक्र फ़िक्र पे कयो, हिकिड़ा नफ़िल पे पढ़िया, ऐं हिकिड़ा न तालीम तालुम जो कमु कयो पिए, यानी हिकिड़ो पढ़ियो पिए ॿियनि पढ़ायो पिए। रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जिन फरमाए, हे बि भला आहे न, हे बि भला आहे न, हे बि भला आहे न, पाण उन्हनि सां वञी वेही रहे जंहिं क़ुर पढ़ियो पिए।